सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मुलाक़ात, खिते जे बदिलजंदड़ सूरत हाल ऐं टियाकड़ीअ जे मामलनि ते सदर खे ब्रीफिंग ॾिनी वई। ऐवान सदर में थियल मुलाक़ात में नायब वज़ीर आज़म, घरू वज़ीर ऐं कानून वारो वज़ीर मौजूद। मुलाक़ात दौरान मुल्की सलामती, क़ौमी माशी ऐं सियासी सूरत हाल ते मुशावरत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जूं अमन लाइ कोशिशूं जारी आहिनि। पाकिस्तान जी सिफ़ारती कोशिशुनि जी पूरी दुनिया वाखाण करे थी। पाकिस्तान जे अहम किरदार ते भारत बौखलाहट जो शिकार थी वियो आहे। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त क़ौमी मफ़ाद ते ज़ाती ऐं सियासी मुफ़ाद खे तरजीह नथी ॾेई सघिजे। का सियासी जमात या लीडर मुल्क खां मुक़दम नाहे। मौजूदा सूरत हाल में मुल्क ख़िलाफ़ प्रोपेगेंडा बर्दाश्त जोगी नाहे। शख़्सियत ऐं अनापरस्ती मुल्क जे लाइ नुक़सानकार आहे। मुल्क ख़िलाफ़ ॻाल्हियूं कंदड़नि खे शर्म अचणु घुरिजे। सिंध पुलिस में वॾे पैमाने ते मुक़ररियूं ऐं बदिलियूं, नोटिफिकेशन जारी। SSP डॉक्टर समीउल्लाह सुमरो खैरपुर मां बदिली। SSP बदीन मुक़रर कमर रज़ा रेज़गानी खे CPO कराची रिपोर्ट करण जी हिदायत। सज्जाद अमीर सदज़ोई ठट जो SSP मुक़रर। फारूक अहमद बिजरानी खे CPO कराची रिपोर्ट करण जो हुकुम। अमीर सऊद दादूअ मां बदिली, खैरपुर मुक़रर। सदाम हुसैन ख़ासकेली दादू ज़िले जो SSP मुक़रर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं मलेशियन हम मनसब अनवर इब्राहिम विच में टेलीफोन ते राब्तो। शहबाज शरीफ़ अनवर इब्राहिम खे ईरान ऐं नार वारनि मुल्कनि जी अॻुवाणनि सां राबतनि ते एतमाद में वरितो। अमेरिका ऐं ईरान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण लाइ सिफ़ारती कोशिशुनि खां आगाह कयो वियो। मलेशियन वज़ीर आज़म अनवर इब्राहिम पारां पाकिस्तान जे अमन जी कोशिशुनि जी मुकमल हिमायत कई। वज़ीर आज़म पाकिस्तान जी टियाकड़ीअ वारनि कोशिशुनि जी हिमायत करण ते थोरो मञियो। अनवर इब्राहिम विच ओभर जी जंग जे फौरी ख़ात्मे वारी ज़रूरत ते ज़ोर भरियो। ॿिन्ही अॻुवाणनि ॻाल्हि ॿोल दौरान मुस्लिम दुनिया जे इतिहाद ऐं तरक़ीअ लाइ दुआऊं घुरियूं। खिते में छिकताण वारी सूरत हाल। वफ़ाक़ी तरक़ियाती बजट में 100 अरब रुपया कटौती। दस्तावेज़ मूजिबि सूबनि ऐं ख़ासि इलाइक़नि जे तरक़ियाती बजट में 24 अरब 92 करोड़ रुपया कटौती कई वेंदी। आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे तरक़ियाती बजट में 8 अरब 21 करोड़ रुपया कटौती। KP जे ज़िम थियल ज़िलनि जे तरक़ियाती बजट में 6 अरब 45 करोड़ रुपया कटौती। सूबनि जे तरक़ियाती बजट में 10 अरब 17 करोड़ रुपयनि जी कटौती थींदी। NHA जे तरक़ियाती बजट में 22 अरब 33 करोड़ रुपयनि जी कटौती कई वई। कटौती वारी रक़म पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि जी सब्सिडी में एडजस्ट थींदी। तरक़ियाती बजट मां कटौतीअ वारी रक़म वज़ीर आज़म किफ़ायत शुआरी फंड में मुंतक़िल थींदी। वज़ीर आज़म किफ़ायत शुआरी फंड अवाम खे रिलीफ ॾियण लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि रिहाइशी शोबे में सीड़पकारीअ खे हथी ॾियण बाबति इजलास। घटि लाॻत वारनि घरनि जी फ़राहमी ऐं शोबे में रोज़गार जी वाध जो जाइज़ो वरितो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त पंहिंजो घर हर शहरीअ जो हक़ ऐं आसान शर्तनि ते कर्ज़ ॾियणु तरजीह आहे। रिहाइशी शोबे में सीड़पकारीअ जा वॾा मौक़िया मौजूदु आहिनि। सीड़पकारीअ मां फ़ाइदो खणण लाइ रुकावटूं ख़तमु कयूं वेंदियूं। परॾेही ऐं समुंड पार पाकिस्तानियुनि खे सीड़पकारी जो तहफ़ुज़ यक़ीनी बणायो वेंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सदारत हेठि बचत ऐं किफ़ायत शुआरी क़दमनि जी निगरानी ऐं अमल दरामद कमेटी जो इजलास। वज़ारतुनि ऐं सूबनि में मंज़ूर थियल किफ़ायत शुआरी क़दमनि ते अघ भराई जो जाइज़ो वरितो वियो। ख़र्चनि में घटिताई ऐं वसीलनि जे मुअसर इस्तेमाल लाइ अघ भराई जे इत्मिनान जो इज़हार कयो वियो। इसहाक़ डार पारां लाॻापियल वज़ारतुनि खे निगरानी निज़ाम वधीक मज़बूत बणाइण जी हिदायत कई। इसहाक़ डार हिदायत कई त जारी कयल हिदायतुनि ते सख़्तीअ सां अमल दरामद खे यक़ीनी बणाए वञे। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जो इस्लामाबाद में एंटी नार्कोटिक्स फोर्स हेडक्वार्टर जो दौरो। मोहसिन नक़वी अॾावत हेठि नेशनल काउंटर नार्कोटिक्स राब्ता सेंटर जो मुआइनो कयो। घर वज़ीर जी सदारत हेठि ANF हेडक्वार्टर में इजलास। शहीद थियल लाइ दुआ घुरी वई। मोहसिन नक़वी खे ANF जी कारकर्दगी ऐं ऑपरेशन्स बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। तालीमी इदारनि में मंशियात जे इस्तेमाल ख़िलाफ़ आगाही मुहिम वधीक तेज़ करण जी हिदायत कई वई। घर वज़ीर मंशियात ख़िलाफ़ असराइतनि कार्रवाइनि ते ANF जी कारकर्दगीअ खे साराहियो। मुलाज़िमनि जी भलाईअ लाइ ANF फाउंडेशन जे क़याम जी मंज़ूरी। घर वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त नौजवान नस्ल खे मंशियात खां बचाइण लाइ भरपूर क्रैकडाउन जारी रहंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां चीनी सफ़ीर जियांग ज़ीडोंग जी मुलाक़ात। CPEC 2 ते
कम तेज़ करण ते इतफ़ाक़। ज़राअत, सनअती सहकार ऐं बुनियादी ढांचे तहत सीपेक 2 खे अॻिते वधाइण वारे अज़म जो वर्जाउ कयो वियो। चीनी सफ़ीर पाकिस्तान जी माशी तरक़ी ऐं सुधारनि जी कोशिशुनि जी वाखाण कई। ॿिन्ही मुल्कनि विच में जारी मुलाक़ातुनि ते इत्मिनान जो इज़हार कंदे 75हीं सालगिरह ते राब्ता वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो। वज़ीर-ए-आज़म विच ओभर छिकताण में घटाइण ऐं इस्तेहकाम लाइ पाकिस्तान जे तामीरी किरदार खे उजागर कयो। ईरानी पासदारनि इनक़लाब पारां ईरानी फ़िज़ाई हदुनि में F-18 समेत 2 अमेरिकी जंगी जहाज़नि खे किराइण जी दावा। रूसी मीडिया पारां पासदारनि इनक़लाब पारां 2 अमेरिकी बेड़हाक जहाज़नि खे निशानो बणाइण जी वीडियो बि जारी कई। ईरान बाब अल मंदब लंघ में नओं महाज़ खोलण खां बि ख़बरदार करे छॾियो। ईरानी फ़ौजी ज़रियनि जो चवणु आहे त ईरानी इलाक़नि ते हमला जारी रहिया त बाबल मंदब लंघ में नओं महाज़ खुली सघे थो। बाबल मंदब यमन जे वेझो आबी गुज़रगाह आहे जेको बहरिया अहमद खे ख़लीज अदन सां मिलाए थो। ईरान अमेरिका जंग बंदी लाइ अमेरिका तरफ़ां पेश कयल तजवीज़ूं साम्हूं अची वियूं। अमेरिकी ख़ाबरू इदारे मूजिबि उन्हनि तजवीज़ुनि में ईरान जे एटमी ऐं मिज़ाइल प्रोग्राम खे रोकणु, हुर्मुज़ लंघ खे खोलणु, हथियारबंद ग्रुपनि जी ईरानी हिमायत ते पाबंदी, इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी तरफ़ां ईरान जी निगरानी, सिविलियन एटमी सहकार ऐं ईरान ते पाबंदियुनि में नरमीअ जा नुक़्ता। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जंग जल्द ख़त्म करण लाइ ज़ोर भरे रहियो आहे ऐं ईरान सां तकरार चईन खां 4 हफ़्तनि में उकलाइण जो ख़्वाहिशमंद आहे। अमेरिकी अख़बार वॉल स्ट्रीट जर्नल जे रिपोर्ट मूजिबि ट्रंप वेझनि सलाहकारनि खे ॿुधायो हुयो त हू ईरान सां जंग डिघी नथो करणु चाहे। अमेरिकी सदर सम्झे थो त जंग पंहिंजे आख़िरी मरहले में दाख़िल थी चुकी आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट में 2 ॾींहनि जी तेज़ीअ खां पोइ नाकारी रुझान। कारोबारी हफ़्ते जे चौथे ॾींहं जी शुरूआति ते स्टॉक एक्सचेंज में शदीद ॿाड़ाई रिकॉर्ड कई वई। 2000 खां वधीक पॉइंट जी घटिताईअ सां स्टॉक मार्केट में 100 इंडेक्स 1,56,251 पॉइंट जी सतह ते अची वियो। जेट फ्यूल जी क़ीमतुनि में इज़ाफ़े खां पोइ फ़िज़ाई सफ़र वधीक महांगो थी वियो। एयरलाइन टिकस महांगियूं थियण सां मुसाफ़िरनि ते भार वधणु लॻो। एयरलाइन भाड़नि में फ्यूल सरचार्ज जी मद में $10 खां $100 ताईं इज़ाफ़ो कयो वियो। जेट फ्यूल ₹176 मां वधी ₹417 फ़ी लीटर ताईं पहुतो। PIA मक़ामी अॾनि ते $10 फ्यूल सरचार्ज लाॻू करे छॾियो, जॾहिं त कैनेडा रूट्स ते $100, बर्तानिया वेंदड़ उॾामनि ते $75 ऐं सऊदी अरब तोड़े नार रूट ते $50 ताईं इज़ाफ़ी चार्ज लाॻू कई वई। विच ओभर जे केतिरनि ई मुल्कनि जी ईरानी हमलनि जी मज़म्मत। गॾियल पधरनामो जारी। सऊदी अरब, कतर, कुवैत, गॾियल अरब इमारात, बहरीन ऐं उर्दन पंहिंजे बयान में अमेरिकी ईरानी क़दमनि खे खुलियल जारियत करार ॾींदे चयो आहे त इहा रियासती ख़ुदमुख़्तियारी जी भञकड़ी आहे। पधरनामे में इराक़ सां लाॻापियल ईरान नवाज़ हथियारबंद ग्रुपनि तरफ़ां इलाक़ाई मुल्कनि ते कयल हमलनि जी बि मज़म्मत कई वई। मुसलमान मर्द शरई तौर ते अहले किताब औरतुनि सां शादी करे सघनि था। वफ़ाक़ी आइनी अदालत नंढी ॼमार जे मसीही छोकिरनि जी मुसलमान छोकिरनि सां शादीअ बाबति फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त चाइल्ड मैरिज एक्ट तहत नंढी ॼमार ते सज़ा मिली सघे थी, पर निकाह ख़तमु नथो थी सघे। 18 वरियनि खां नंढी ॼमार में शादीअ ते क़ानून में रुॻो फ़ौजीदारी सज़ा जो ज़िक्र आहे। आइनी तशरीह लाइ हतमी फ़ोरम सुप्रीम कोर्ट न पर वफ़ाक़ी आइनी अदालत ई आहे। सुप्रीम कोर्ट सूदो सभई अदालतूं आइनी अदालत जो हुकुम मञण जूं पाबंद आहिनि। आइनी अदालत सुप्रीम कोर्ट जे वाज़े कयल उसूलनि ते अमल जी पाबंद न आहे। तहरीक इंतशार हमेशह पाकिस्तान मुख़ालिफ़ कम कया। बानी PTI खे अदालतुनि सज़ाऊं ॾिनियूं, उते राब्तो करे जमहूरी बहितरीन इंतकाम आहे। PTI माज़ीअ में बि तहरीकूं हलाइण जा नाकाम ऐलान कंदी रही। गवर्नर KP फैसल करीम कुंडीअ जूं पिशावर जी मीडिया सां ॻाल्हियूं ऐं तकरीफ़ ख़िताब। संदसि चवणु आहे त पुठिते पियल तबिक़नि जी इमदाद लाइ इज्तिमाही कोशिशूं अंटर आहिनि। मुस्तहिक तबिक़नि जी इमदाद लाइ फ़लाही इदारनि जो अहम किरदारु आहे। कुझु सबबनि जे करे पिशावर में PSL मैचिस न थी सघियूं। PSL बी चेयरमैन ईंदड़ साल वधीक मैचिस कराइण जो ऐलान कयो आहे। असां KP जे नौजवान खे हाकारी सरगर्मी तरफ़ आंदो आहे। नंढे खंड में सूफ़ियुनि जो अहम किरदारु इंतिहा पसंदी जे ख़िलाफ़ हुयो। इंतिहा पसंदी ख़िलाफ़ रवादारी लाइ पॉलिसी सतह ते
शयुनि खे ॾिसणो पवंदो। पाकिस्तान जी ज़बरदस्त परॾेही पॉलिसी आहे त असां अमन चाहियूं था। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह जो कराची में स्ट्रेटेजिक प्लानिंग वर्कशॉप खे ख़िताब। संदसि चवणु आहे त हिकु अहिड़ो बि वज़ीर आज़म रहियो जेको तालिबान सां ॻाल्हियूं करण जो चवंदो रहियो। चयो पिए वियो त तालिबान ज़बरदस्त माण्हू आहिनि, उन्हनि सां गॾु विहणु घुरिजे। असां जूं पंहिंजूं बि ग़लतियूं आहिनि, तंहिं करे भोॻे रहिया आहियूं। असां जूं जेकी गुज़िरियल पॉलिसियूं हुयूं उहे असांखे ई ॻिचीअ में पयूं। गुल प्लाज़ा में वाद हुकूमत सां मुशावरत जो को बि दस्तावेज़ रिकॉर्ड ते नाहे। 1936 में कराची म्यूनिसिपैलिटी पारां ईस्ट इंडिया कंपनी खे 99 साल लीज़ ते ॾिनी वई हुई। पीपल्स लोकल काउंसिल लैंड रूल्स 1975 तहत पुराणी लीज़ पंहिंजे असल शर्तुनि ते बरक़रार रहंदी आहे। म्यूनिसिपल कमिश्नर KMC जुडिशियल कमीशन जे रूबरू जवाब जमा कराए छॾियो। जवाब में चयो वियो आहे त क़ानूनी तरीक़ेकार तहत लीज़ में वधीक 99 सालनि ताईं वाध ॾेई सघिजे थी। लीज़ में वाध लाइ ख़ासि क़ाइदा लागू थींदा आहिनि। सूबाई हुकूमत सां धार मुशावरत ज़रूरी न हुई। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में हल्की बरसात जो सिलसिलो जारी। गुलशन इक़बाल, गुलिस्तानी जोहर, एयरपोर्ट नॉर्थ, कराची, डिफेंस, क्लिफ्टन ऐं ॿियनि इलाक़नि में हल्की बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई। मौसमियात खाते पारां कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में अॼु खां 29 मार्च दौरान तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो आहे। कराची शहर में छंछर या आचर ते गजगोड़ ऐं तेज़ हवाउनि सां बरसात पइजी सघे थी। कुझु हंधनि ते ॻड़ो पवण जो बि ख़दशो आहे। हैदराबाद, ठट्टो, बदीन, सखर, जैकबाबाद ऐं लाड़काने में बि तूफ़ानी बरसात जी अॻकथी। KP पंजाब ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। चमन, किला अब्दुल्ला, पशीन किला ते नौशकी समेत बलूचिस्तान जे केतिरनि इलाक़नि में तूफ़ानी बरसात ऐं ॻड़ो पवण सबबि फ़सलनि खे नुक़सान। कोयटा, चमन, शाहरा NA25 ते ट्रैफ़िक मुतासिर। पारा, चिनार, कर्क, ॾखण वज़ीरिस्तान ऐं हंगू समेत KP जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में बरसात जो सिलसिलो जारी। इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी वयूं। पाकिस्तान सुपर लीग जी 11हीं एडिशन जी शुरूआति अॼु खां थी रही आहे। PSL जी इफ़्तिताही मैच में दिफ़ाई चैंपियन लाहौर क़लंदर्स लीग में शामिल नई टीम हैदराबाद किंग्समैन सां मुहाॾो अटकाईंदी। ख़िते में जारी जंग सबबि तवानाई बहिरान खां बचण लाइ हुकूमती फ़ैसिले सबबि ग्राउंड में शौक़ीन मौजूदु न हूंदा।